वसया हाणे हिन ॻोठ वारनि जूं उमेदूं तो में आहिनि। खणी जो मां ॾुखियो सुखियो महीनो पूरो गुज़ारे वेंदुसि, पर मां पंहिंजे ॻोठ वारनि खे बुख काटण कोन ॾींदुसि। पर जेकॾहिं तो 1 महीने खां वधीक देर कई न त पोइ असां सभु ॻोठ वारा बुखुनि काटण ते मजबूर थी पवंदासीं। पर वरी बूते वञण खां पोइ ॻोठ वारनि जे बारे में ज़रूर सोचजांइ। इहो ज़रूर सोचजांइ त पोयां असां कहिड़ी हालत में था गुज़ारियूं। काका मुचेरी, तव्हां दुख न कयो, मां हिननि खे वठी थो वञा, ॾींहं राति हिननि खे कमु कराईंदुसि ऐं मां पाण बि ॾींहं राति कमु कंदुसि। ख़ुदा कंदो महीने में एतिरा टका कमाए ईंदासीं जो सॼो पूरो वेड़ो सुखनि में गुज़ारींदो। इंशाअल्लाह मुजेरी ईअं ई थींदो। इंशाअल्लाह ईअं ई थींदो। काका वसाया लो लो पधारे आरा बिनतार बेटा दी हल। जाॾे पेर ताॾे खेर, मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। हलो हेलो